ख़बर अवासा शेयर कंदासी। IMF पारां हुकूमत का पेट्रोल ते लेवी 60 रुपया घटाइण ऐं 18% GST बहाल करण जो मुतालबो कयो वियो। फेडरल एक्साइज ड्यूटी जे हिक ई शरह मुक़ामी तौर ते पैदा थींदड़ सिगरेटनि ते लागू कई वञे। IMF पारां पॉलिटिंग मशीनरी ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी PDL जी तजवीज़ ॾिनी वई। आमदनी वधण ते ॿिनि केतिरनि ई शयुनि ते फेडरल एक्साइज ड्यूटी ख़त्म कई वञे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। IMF पारां हुकूमत का पेट्रोल ते लेवी 60 रुपया घटाइण ऐं 18% GST बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। फेडरल एक्साइज ड्यूटी जे हिक ई शरह मुक़ामी तौर ते पैदा थींदड़ सिगरेटनि ते लागू कई वञे। IMF मूजिबि IMF पारां पॉलिटिंग मशीनरी ते बि पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी PDL जी तजवीज़ ॾिनी वई आहे। आमदनी वधण ते ॿियनि केतिरनि ई शयुनि ते फेडरल एक्साइज ड्यूटी ख़त्म कई वञे। IMF पारां इहो चयो वियो आहे। ख़बर अवासा शेयर कई पिया। IMF पारां हुकूमत का पेट्रोल ते लेवी 60 रुपया घटाइण ऐं 18% GST बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। फेडरल एक्साइज ड्यूटी जे हिक ई शरह मुक़ामी तौर ते पैदा थींदड़ सिगरेटनि ते लागू कई वञे। IMF पारां पॉलिटिंग मशीनरी ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी PDL जी तजवीज़ ॾिनी वई आहे। IMF पारां चयो पियो त आमदनी वधण ते ॿियनि केतिरनि ई शयुनि ते फेडरल एक्साइज ड्यूटी ख़त्म कई वञे। अवां खे आगाह कई पिया। IMF पारां हुकूमत खां पेट्रोल ते लेवी 60 रुपया घटाइण ऐं 18% GST बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। IMF पारां हुकूमत का पेट्रोल ते लेवी 60 रुपया घटाइण ऐं 18% GST बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। फेडरल एक्साइज ड्यूटी जी हिक ई शरह मुक़ामी तौर ते पैदा थींदड़ सिगरेटनि ते लागू कई वञे। IMF पारां पॉलिटिंग मशीनरी ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी PDL जी तजवीज़ ॾिनी वई आहे। आमदनी वधण ते ॿियनि केतिरनि ई शयुनि ते फेडरल एक्साइज ड्यूटी ख़त्म कई वञे।